कुबो सईद खान में समाजी NGOs रेड क्रॉस ऐं उन जे फोकल पर्सन मखदूम मक़सीदी मुबैना ॾाढा आहिनि ख़िलाफ़ कुबो सईद खान जी UC ढोरे ऐं UC बगूदड़ो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जो अॼु 8 ॾींहं बि कच्ची पुल में अली अल मुर्तज़ा चौक ते अलामती बुख हड़ताल कैंप लॻाई वई, जंहिंमें औरतुनि ऐं ॿारनि पिणु शिरकत कई ऐं सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठाणनि दादन चांडियो, कामरेड मोहम्मद ईसा ऐं ॿियनि मीडिया अॻियां ॾाहींदे चयो त कुबो सईद खान तालको गुज़िरियल साल बोॾि दौरान मुकमल तबाह थी वियो, घर फसल तबाह थी विया, जानी नुक़सान थियो। असीं हिन महल बि खुलियल आसमान हेठि फाकाकशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। ॿिए तरफ़ समाजी NGOs ऐं उन जे फोकल पर्सन मखदूम मक्सी सां मिली भगत करे बोॾि मुतासिरनि जे हक़नि ते धाड़ा हणी एजेंडनि सां गॾिजी मनपसंद बासरनि माण्हुनि जा नाला शामिल करे असां सां नाजाइज़ी करे रहियो आहे। कुबो सईद खान जे ॻोठाणनि कमिश्नर लाड़काणो DC कंबर खां मुतालबो कयो त कुबो सईद खान तालके जा सभु ॻोठ सर्वे करे असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में बुख हड़ताली कैंप जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची